दोस्तों चवंदा आहिनि त रत जा रिश्ता बि हिक ॿिए खां दूर थी वेंदा आहिनि, पर ही त हिकिड़ा दोस्त हुया। अॼु उन दोस्तनि जी ॻाल्हि कंदासीं जंहिंजा किस्सा मुल्क के मशहूर हुया। जी हाँ, तव्हां सही सम्झ। अॼु ॻाल्हि कंदासीं सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ऐं इस्माइल डाहिरी जी दोस्तीअ जे बारे में। ॿिन्हिनि ॼणनि जा वफ़ा जा किस्सा मुल्क के मशहूर हुया। आख़िर कंहिंजी नज़र लॻी उन्हनि खे, इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे। ग़लती कंहिंजी आहे इहा त धड़नि खे ख़बर आहे। पर अॼु पाण ॻाल्हि कंदासीं 21 जनवरी 2025 जे ॾींहं जी, त जॾहिं इहा ख़बर सोशल मीडिया ते गर्दिश करण लॻी त इस्माइल डाहिरीअ खे जेल में क़त्ल कयो वियो आहे। इन ख़बर बाहि जीअं सोशल मीडिया खे वकोड़े छॾियो। पर इहा ख़बर आख़िर कीअं वायरल थी, उन जो हिकिड़ो सबबु आहे। इस्माइल डाहिरी जी भेण पारां नाबशाह प्रेस क्लब जे आॾो एहतजाज कंदे ख़दशो ज़ाहिर कयो हुयो त इस्माइल डाहिरीअ सां असांजी मुलाक़ात नथी कराई वञे ऐं असांखे ख़तरो आहे त हुनखे क़त्ल कयो वियो आहे। पर 22 जनवरी 2025 ते संदसि भेण ॿीहर मीडिया आॾो पंहिंजो बयान कुझु हिन रीति ॾिनो आहे। नालो हमीदा डाहिरी, मां सरदार इस्माइल डाहिरी जी भेण आहियां। जीअं त शीशन कोर्ट में मुंहिंजे भाली रज़ा खे ऐं भेण फरीदा खे मुंहिंजी मुलाक़ात कराई वई इस्माइल साहिब सां। इन में वीडियो कॉल ते जी में इस्माइल साहिब मुलाक़ात कराई असां सां। उन ज़िंदा है, उनखे वॾी ज़िंदगी ॾींदो। ऐं उन ॻाल्हि ॿोल बाद इस्माइल डाहिरीअ ॿुधायो त हिननि मूंसां जेल जे अंदरि तशदुद कयो आहे, जंहिं में मूंखे 3 टांका लॻा ऐं असां सां वीडियो लिंक ते 2 मिंटनि लाइ हुन जी ॻाल्हि थी। तव्हां इस्माइल डाहिरीअ जी भेण जी ॻाल्हि ॿुधी त अॼु 22 जनवरी 2025 ते इस्माइल डाहिरीअ जे सुनवाईअ ते कोर्ट में खेसि वीडियो लिंक जे ज़रिए पेश कयो वियो ऐं संदसि भेण हमीदा डाहिरीअ सां इस्माइल डाहिरी जी ॻाल्हि ॿोल पिणु कराई वई। त यकीनन इन मां इहो चई सघिजे थो इस्माइल डाहिरी हिन वक़्त बि ज़िंदा आहे ऐं सही सलामत आहे। असां ॿिन्हिनि धुरनि खे इहो चवंदासीं त कंहिं टाइम में तव्हां पग में यार हुयो ऐं तव्हांजा किस्सा मुल्क के मशहूर हुया। अगर जे तव्हां ॿिन्हिनि में गुंजाइश आहे त पाण में ठाह करे छॾियो, छाकाणि त ठाह में अल्लाह बि ख़ुशि हूंदो आहे। वरी मिलंदासीं के ॿिए स्टोरी सां गॾु।